घोटकी समाजी तंज़ीम विलेज डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन घोटकी इंटरनेशनल रेस्क्यू कमेटी IRC ऐं यूरोपी यूनियन जे तावन सां यूनियन काउंसिल भेटौर जे ॻोठ हमज़ो महर में ग़ज़ाइत मेलो ऐं सर्टिफिकेट विरहाइण जी तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें DHO घोटकी डॉक्टर राव आफ्ताब अहमद ख़ासि महिमान तौर शिरकत कई। तक़रीब में PPHI जे ग़ज़ाइत जे सरबराह डॉक्टर अशोक कुमार, WHO डॉक्टर सिकंदर महर, सोशल वेलफेयर जे डिप्टी डायरेक्टर सफ़दर हुसैन, सुमरो सटसो डिस्ट्रिक्ट मैनेजर आशिक अली कलवड़, VDO जे डायरेक्टर अली हसन महर, चाइल्ड प्रोटेक्शन इंचार्ज ज़हूर अहमद चाचड़, ममता प्रोग्राम मैनेजर अब्दुल जब्बार, IRC जे सग़ीर अहमद, SPO ज़िले मैनेजर ज़ुहैब यासिन खमीसानी, लुत्फ़ुल्लाह महर, API ज़िले इंचार्ज अब्दुल रहीम गडानी, रज़िया दायूश गुफ्ता महर ऐं घोटकी ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि, उस्तादनि, शागिर्दनि, हेल्थ वर्कर ऐं औरतुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते DHO घोटकी डॉक्टर राव आफ्ताब अहमद तक़रीब खे ख़िताब कंदे UC भेटौर में ग़ज़ाई खोट जे हवाले सां इंटरनेशनल रेस्क्यू कमेटी IRC ऐं विलेज डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन VDO पारां कयल कम जी तारीफ़ कई ऐं चयो त हेल्थ वर्करनि सां कयल कम तमामु घणो फ़ाइदेमंद साबित थियो आहे। कमज़ोर ॿारनि जी सुञाणप करण ऐं उन्हनि खे सिहत ऐं घरनि में मयारी खाधो फराहम करण सां गॾु 253 ॿारनि खे दाख़िल कयो वियो ऐं उन्हनि खे सेहतमंद खाधो फराहम कयो वियो, जेको ॿारनि खे सेहतमंद थियण में मदद करे रहियो आहे। हुन चयो त मूंखे पक आहे त हीउ कारवां पंहिंजी जिदोजहद जारी रखंदो। हुन चयो त मां सिंध हुकूमत ऐं लाॻापियल इदारनि खे लिखंदसि त तव्हां सां गॾु पंहिंजी ज़ाती कोशिश सां UC भेटौर में हिकु सेहतमंद मर्कज़ ठाहियो वञे त जीअं हिते जे माण्हुनि खे वधीक सिहत जूं सहूलतूं फराहम करे सघिजनि। इन मौक़े ते डॉक्टर अशोक कुमार चयो त सिहत घर जे तसलसल सां कोशिशूं जारी रहंदियूं त जीअं अवाम जी ख़िदमत जारी रखी सघे, UC भेटौर जे माण्हुनि खे फ़ाइदो ॾेई सघे। इन मौक़े ते ग़ज़ाइत मेले में बहितरीन कारकर्दगी ते एवॉर्ड ऐं सर्टिफिकेट विरहाया विया। मुख़्तलिफ़ इदारनि पारां लॻायल स्टॉलनि जो दौरो पिणु कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।